असां समूह ॻोठ में विज़िट कयो, उते कम्यूनिटी सेंटर जी अॾावत जो कमु हो, उनजो विज़िट कयोसीं। ऐं ॿियो हिकिड़ी पाणी जी लाइन हुई जंहिंमें सेवरेज जो पाणी मिक्स पियो थियो, उनखे अलॻि करे हिकिड़ी 600 फुट जी लाइन हुई, उहो विज़िट असां कयो। टियों कमु असां हुते समूह ॻोठ में जेको स्टेडियम हो फुटबॉल जो, उन में रिमेनिंग वर्क्स हो, उहो असां विज़िट कयो। MP साहिबु यूसुफ बलोच साहिबु ऐं सलमान मुराद साहिबु मामले ख़ुशूस सां गॾु हुआ, हिननि जी क़यादत सां विज़िट कयासीं। ऐं अॻियां पोइ शफ़ी ॻोठ जे कुंड ते हिकिड़े रोड जो इशू हो, उहो टुकड़ो रहियल हो, उनखे असां ॾिठोसीं ऐं उनजे लाइ हुकुम सादिर थियो आहे। इंशाल्लाह उहो कमु बि जल्द शुरू थी वेंदो। उनखां पोइ असां जेको आहे वियासीं बिरू ॻोठ में, जिते कम्यूनिटी सेंटर जो कमु हो, उहो अध में रहियल आहे, उहो कमु स्टार्ट थी वियो आहे, उहो हलंदड़ आहे। उहो इंशाल्लाह ताला 15 या 20 ॾींहं में इंशाल्लाह उहो कंप्लीट थींदो। बिरू ॻोठ खां पोइ शंबे ॻोठ में कम्यूनिटी सेंटर ऐं वाटर सप्लाई जो असां विज़िट कयोसीं। शंबे ॻोठ खां पोइ असां बिरोई मौला आयासीं, उते जेको कम्यूनिटी सेंटर जी अॾावत हुई, उन में को कमु थोरो घणो रहियल हो, उनजो ऑर्डर कयो ऐं उहो बि इंशाल्लाह थी वेंदो। उनखां पोइ असां ज़रगर मौला वियासीं, उते कम्यूनिटी सेंटर जेको मुकमल तयारु आहे, उनजो विज़िट कयोसीं। ऐं पोइ असां हिते हाज़िर थिया आहियूं साईं जिन वटि। ऐं अॼु अलहमदुलिल्लाह जेके बि असांजूं तरक़ियाती स्कीमूं हलंदड़ आहिनि, उन्हनि जो विज़िट हो। सलमान साहिबु ख़ासि महिरबानी कई, यूसुफ साहिबु बि असां सां गॾु हुआ। इन्हनि जेके असांखे हिदायतूं ॾिनियूं, असां इंशाल्लाह उन मुताबिक़ कमु कंदासीं। वॾी महिरबानी।